बिरासिटी सीनियर सहाफ़ी काज़ी सरकार मथा कादरानी हमले ऐं फुर वाक़े ख़िलाफ़ बिरासिटी प्रेस क्लब जे सहाफ़ी जो निटड़ो समय एहतजाजी मुज़ाहिरो एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि में सदर प्रेस क्लब राणा अब्दुल सत्तार, राणा शेर मोहम्मद, आफ़ताब किरियो, साजिद अली चन्ना, अली हैदर अब्बासी, यूसुफ इब्राहिम सुमरो, अली शेर राजपूत, राणा राशिद अली ऐं सदर दीन राजपूत, नदीम मंगी ऐं ॿिया शामिल हुआ। सहाफ़ियुनि पारां ज़िले इंतिज़ामिया ते छिती नारेबाज़ी कई हुई। इन मौक़े ते सहाफ़ियुनि जो चवणु हो त काज़ी ज़ुल्फ़िकार नुसरत फ़िरोज़ जे सीनियर सहाफ़ी आहे, संदसि मथां हमिलो थियण जी सख़्त मज़म्मत कजे थी। सीनियर सहाफ़ी काज़ी ज़ुल्फ़िकार सिंध जर्नलिस्ट काउंसिल जो मरकज़ी अॻवान बेबाक सहाफ़ी आहे, संदसि मथां हमिलो कलम मथां हमिलो तस्वुरु कयूं था। नुसरत फ़िरोज़ ज़िले में अॻु में बि 3 सहाफ़ी क़त्ल थी चुका आहिनि। हाणे सीनियर सहाफ़ी काज़ी ज़ुल्फ़िकार मथां हमिलो करे धमकियूं ॾियणु अफ़सोसनाक आहे। सहाफ़ी अवाम जो आवाज़ हूंदा आहिनि। सहाफ़ियुनि मथां हमिलो करण जो मतिलबु अवाम जो आवाज़ दॿाइणु आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रिपोर्टिंग कंदड़ सहाफ़ियुनि खे क़त्ल ऐं हमला कया पिया वञनि, पर सिंध हुकूमत ऐं घर वज़ीर पुलिस इंतिज़ामिया निंड पियल आहे। हुन चयो त नुसरत फ़िरोज़ जे सीनियर सहाफ़ी काज़ी ज़ुल्फ़िकार मथां हमिलो कंदड़ जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार न कयो वियो त SSP नुसरत फ़िरोज़ जे ऑफिस आॾो ज़िले जा समूरा सहाफ़ी धरणो हणंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।